दरूद शरीफ बड़ी मोहब्बत सां बड़े प्यार सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद नबील उम्मी ताहिर मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह ईसा इब्न मरियम या इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़ल लिमा बैन यदैय मिनत-तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बअदि इस्मुहु अहमद वलम्मा जाअहुम बिल बय्यिनात क़ालू हाज़ा सिह्रुम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ अल्लाह पाक लाया है जेको मालिक खालिक सना जे लायका जंजो शान बेमिसल बेमिसालिया जै शान में को शरीक नहीं। उन्हीं जो मुल्क उन्हीं जी मखलूक वही मालिक वही खालिक वही माबूद वही मखलूक जै अल्लाह पांजी कुदरत सां सारी कायनात के कुन जे अमल सां पैदा फरमाया। बेशुमार जंजो को शुमार आहे ही नहीं। बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी उम्मत जे वाली नबी गमखार नबी गैबदान नबी जे मथा जै प्यारे हबीबन करीम जी आमन तशरीफ जो एहसान अल्लाह ताला खास मोमिनन जे मथा फरमायो। सरकार जी नबूवत अज़ आदम तां ईसा अलैहि सलाम ताईं जेके भी पैगंबर थी गुज़रिया सभिनी जी नबूवत यकसान नबूवत में को फ़र्क़ कोन्हे पर करीम जी आमन तशरीफ़ जेका दुनिया में थी रही आहे उन आमन जो एहसान अल्लाह ताला ख़ास मोमिनन जे मथा कई। सरकार जे मुहाबे ईमान मिलियो ईमानी दौलत सां सीनो माला माल थियो। कुरान मिलियो रमज़ान मिलियो लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। हजार रातों कांजी उम्र हुजे इन सभिनी रातनि में ओ जागो कर निंड फिटाए मिठे मालिक खे यादि करे कॾहिं क़याम रुकूअ सिजदो इहा इबादत घटि आहे। इन सरकार जे आमद वारी रात खुशी इन रात खां हजार मरतबा वधीक। ईमान मिलियो कुरान मिलियो रमज़ान मिलियो रहमान मिलियो
करीम जी आमद खां अवल ईसा अलैहिस्सलाम खां बाद 570 साल यारो महबूब बाद में तशरीफ आया। इन्हीं वक्त जी उहा हालत ही व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। ए मजा महबूब तुझे अचण खां अवल दुनिया पधरी घुमा रही जे इहा ज़ात दुनिया में क़ुर्ब जो कदम न फरमाए दुनिया में का नेकी न हुजे। हकीकत में लौलाक लमा ख़लक़तल अफ़लाक तोखे न मोकिलिया हां त मां अफ़लाक ही पैदा कया। हिन सरकार जे आमन जेका है ज़ाहिरन जंहिंखां अवां बख़ूबी वाक़ुफ़ हो उलमा कराम अवां खे ॿुधाईंदा रहनि था पर हक़ीक़त महबूबनि जी कुंत नबिया आदम बैन तीन वल माए। अञा आदम अलैहिस्सलाम पैदा न थियो आहे। आदम अलैहिस्सलाम जो बोतो अञा मिट्टी पाणी में आहे। फरमाइनि था मुंहिंजे नबूअ जो ॾोको अॻु ई वॼंदो रहे। हिन ज़ात जी हक़ीक़त अवल बि आहे अॼु बि आहे क़यामत ताईं बि आहे। हीअ उम्मत वॾी ख़ुशनसीब उम्मत आहे वॾे भाग वारी उम्मत आहे जे उम्मत जो सरदार अल्लाह जो प्यारो नबी जंहिंखे अल्लाह पाक पंहिंजे इख्तियार अता कया जो इरादो फरमाईंदा विया ख़ुदा हुज़ूर जो इरादो पूरो कंदो। हिन वक़्तु असां जेका नमाज़ पढ़ी रहिया आहियूं बैतुल्लाह शरीफ अल्लाह अकबर हज़ूर खां अवल ईअं न हो बैतुल मुक़द्दस हो। कुछ वक्त खां बाद में पान करीम जन नमाज पढ़ाए रहा है। अचानक ओचितो दिल में ख्याल पैदा थियो तो छो न अल्लाह ताला असांखे ॾाढे इब्राहिम वारो क़िबलो नसीब करे। बस हज़ूर जो इरादो करणु वही जो नाज़िल थियणु। जिब्रील नाज़िल थियो अल्लाह जे तरफ़ां हुक्म खणी फलनुवल्लियन्नका क़िबलतन तर्ज़ाहा। ए मुंहिंजा महबूब जंहिं क़िबले खां तूं राज़ी आहीं तोखे ओॾे फेरायूं। दौरान नमाज में सरकार पंहिंजे रुख़ अनवर खे फेराए बैतुल्लाह जे मुंहुं करे नमाज पढ़ाए रहिया। बाक़ी सहाबिन जेके मुक़्तदी पोयों हुआ उन्हनि बि हुज़ूर जे पोयों ईअं नमाज पढ़ी। त उहा ज़ात आहे अर्ज़ त अर्ज़ आहे पर दिल जो इरादो बि अल्लाह ताला नबी जो कॾहिं न मोटाए। जीअं पीउ खे बचे ते कहल ईंदी आहे कंहिं बि तकलीफ़ ऐं ग़म जी हालत में असांजा हज़ार अब्बा मुस्तफ़ा तां क़ुर्बान मुस्तफ़ा जे क़दमनि जी मिटीअ तां क़ुर्बान जेका कहल ऐं जेको अरमान जेको ॾुख असांखे थिए थो हुज़ूर खे थिए थो इहो असांजो ॾुख नबी अलैहिस्सलाम जी ज़ात खे थिए थो। एॾो त महिरबान आहे एॾो त महिरबान आहे एॾो त महिरबान आहे त क़यामत जे ॾिहाड़े 50,000 साल जो हिकु ॾिहाड़ो थींदो पर महबूबनि जे ॻोढ़नि जे मुहाबे दुआ जे सदके उहो ॾिहाड़ो एॾो वसी वॾो हूंदो पर मोमिननि जे लाइ ईअं 4 रकात नमाज़ पढ़े थो उहा अञा वधीक वक़्त में पर हे ॾिहाड़ो अञा बि घटि मुल्क में बारिश कान्हे तंगी जी हालत जानवर उन में तड़पनि था
सैयदना मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मत खे गॾु करे 70,000 बनी इसराइल पाण सां साण वठी हिक वॾे वसी मैदान में पहुता है। मथे उघाड़ा है, हथा मथे हन, अखिन में पानी वहे थो, अर्ज़ कंदा रहन था, या अल्लाह माफ़ी दे, पंहिंजो करम कर, बारिश वसा, उन में तड़पऊं था, जानवर तड़पन था, वही नाज़िल थियो। जिब्रील अलैहिस्सलाम, या मूसा अल्लाह ताला मोकिलियो आहे, मालिक जो ही फरमान आहे, तुंहिंजी इन उम्मत में हिकु बंदो आहे जंहिं 40 साल मुसलसल गुनाह जा कम कया आहिनि, उन खे कचहरी खां ॿाहिरि कढ त पोइ मां वसायां। पाण ऐलान फरमायो, सभिनी ॿुधो, उन बि ॿुधो जे एतिरा गुनाह कया, परेशान छो जे निकिरे छो उन टोले खां ॿाहिरि ज़िंदगी भर मलामत नथो निकिरे, मींहुं नथो वसे। हिन छा कयो तो पंहिंजे मुंहं खे हेठि करे मिठे माल खे सचाईअ सां इश्क दर्द वारो सॾु के एॾो त सॾु वॾो ऐं वसी हो जो अर्श खां मथे वञी पहुतो। हिन जे दर्द जी दाह खुदावंद क़बूल कई, मींहुं वसण शुरू थी। मूसा अलैहिस्सलाम हैरान थियो, अल्लाह ताला त ईअं फरमायो हो त न निकितो है, मींहुं कयो। मुंहिंजा मौला पंहिंजे कमनि खे पाण ॼाणे थो, हर कम में तुंहिंजी हिकमत आहे, असां लाइ रहमत आहे, हे करम कीअं थियो। खुदा फरमायो हिक दर्द वारी दाह करे मां अल्लाह खे सॾियो आहे, मां अल्लाह खे माॼायो आहे, मुंहिंजी खुदा दुआ क़बूल कई आहे, तॾहिं में उठो आहे। या अल्लाह भला उन खे मां ॾिसां। पाण अल्लाह ताला वही खे मोकिलियो त मूसा खे चओ तकड़ न कर, जंहिंजा मां 40 साल ऐब ढकिया आहिनि उन खे उघाड़ो मां न कर। हे उन पैगंबर जो उम्मती आहे जो पैगंबर में पंहिंजी उम्मत सां गॾु आहे। 70,000 बंदा रोई रोई दुआऊं घुरनि था, ख़ुदा मींहुं नथो वसाए, पर हिन उम्मत जो शान अञा आला आहे, अञा आला आहे। केॾा बि को गुनाह जा कम करे, वलो अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊक, जिंदगी गुनाहन में गुजरी वने, जुल्म में जुल्म, जुल्म में जुल्म, गुनाह में गुनाह, गुनाह कंदे कंदे तां जो आखिरी वक्त अचे, अञा सकरात न आई आ, पर सकरात कबूल आ, उन वक्त में दर्द जी दाह करे मारिया त खुदा जी ज़ात पाक उन सब गुनाह माफ़ करे। हू करीम जी उम्मत आ, तू हबीब जी उम्मत आ। कुर्ब मूसा और है, कुर्ब मोहम्मद और है, अपना जाना और है, रब का बुलाना और है, कोहे तूर और है, अर्श मुअल्ला और। तू खुशकिस्मत तुझे किस्मत भली है जो अल्लाह पाक ओ परी तोखे अता कयो, जो आखिरत जे ॾिहाड़े क़यामत जे ॾिहाड़े हर पैगंबर अज आदम ता ईसा अलैहिस्सलाम ताईं नफ्सी जी पुकार हुंदी, नफ्सी नफ्सी नफ्सी, खुदा खां गुनाह जी माफ़ी बिठंदा रोईंदा, पर हीअ ज़ात हुंदी अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़े अर्ज़ कंदा अल्लाहुम्मा उम्मती, अल्लाहुम्मा उम्मती, या अल्लाह मुंहिंजी उम्मत, मुंहिंजी उम्मत। फौरन हिक वक्त में हज़ूर जे दुआ जे सदके आयत नाज़िल थी, फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्ज़ाहा। इहा न बशीर
मुझा महबूब करीब रब तुझो तोखे वला सौफ योती का रब का फतरदार तुझो रब तोखे करीब दींदो एतरो तू राजी रहंदी तुझी राजी होंदी तुझी रजा मुझी रजा है तुझो हुकुम मुझो हुकुम तुझी ताबेदारी में खुदा जी ताबेदारी है हम ये तेरे रसूल फकद अता अल्लाह जय मुझे रसूल जी ताबेदारी कई उन्हें मां अल्लाह जी ताबेदारी जदे ये आयत मुबारक नाज़िल थी सरकार उठी भी थोड़ो मुबारक के मथे करे कसम क्यों वल्लाह मां मोहम्मद के अल्लाह जो कसम जे करे हिकड़ो उम्मती मुंहिंजो जहन्नम में रह जियो त मां राज़ी न रही केदो न करम सरकार दे आए मुबारक तो खे आहे उन आका जे आमन जो महीनो तशरीफ जो महीनो विलादत बासात जो महीनो ई महीनो आहे मुबारक उन्हनि खे आहे उहे खुश नसीब आहिनि जे इन मोहब्बत में इन सिक में इन प्यार में हस्ब ताक़त कुछ न कुछ करे पंहिंजे दोस्तनि भाउनि मोमिननि खे खारायो आहे ऐं इन ॾियारे नातियूं कयूं थो ज़िक्र ख़ुदा जो कयो थो उनखे लख लख दफ़ा मुबारक अज इन महीने में इन गंदे दौर के अंदर पंहिंजी ख्वाहिश के बुरी ख्वाहिश के पोते रखी हक़ जे फरमान के साम्हूं रखी सीने में यार जी सिक रखी तो महफ़िल मीलाद मल्हायो आहे तोखे मुबारक त क़यामत ॾियारे तुंहिंजो हथ हूंदो आका जी पाक दामन अज आदम सैयदना ईसा अलैहिस्सलाम जेके भी पैगंबर थी गुज़रिया सभिनी नबियनि महबूबनि जे आमन जी खुशी मल्हाए पंहिंजी कौम खे बिशारत मां हिकु कौम जो बयान कयां थो वक़्तु थोड़ो आहे सैयदना ईसा अलैहिस्सलाम जेके अल्लाह ताला बिना पीउ जे बीबी मरियम जे पेट मां पैदा फरमायो वो कादिर मंजारो कादिर कान्हे का वो अल्लाह कुल शैइन कदीर वो अल्लाह हर शै ते कादिर आहे ये घोरे त करे सके कुदरती गिरेबान में फूक अची ऐसा बचरो पेट में अची थोड़े अरसे में विलादत जो वक्त आयो घर तो अम्मा के होयो पर ये बच्चो किए घर में जाए शहर को निकली वही अञा ते वणो वो बिठो आ एना गुनाहगार के खुदा हो ॾेखारियो नहीं जवानी यो पार पेन जो अल्लाह पाक मुके नसीब कयो और सोनो दरख्त ॾिसण सां दिलि ठरी पई उहे वण हेठां अॼु अम्मा वेठी बसि इन बिना कंहिं तकलीफ़ जे बचो ॼणे न अम्मा जी जिस्म मां पाणी निकितो न बच्चे जी जान जेको पाणी जो खोड़ो जॾहिं उहो फर्ज़न ॼायो हंज में अचे मुंझी पई हाणे काॾे वञा छा चवंदा माण्हू तू शादीशुदा नहीं तोखे मर्द न होए बच्चो कीअं ॼायो या त ख़बर न त कुदरत मूंखे अता कयो आहे हिनमें का ख़ुदा जी हिकमत आहे पोइ अम्मा सम्झी वई ईअं न थियो आहे कॾहिं बि हीअ ख़ुदा जी कुदरत आहे हिनमें का ख़ुदा जी हिकमत आहे उन खे ख़ुदा पाण ॼाणे थो जीअं अम्मा सां घर पहुती शहर में या चौपचो थी वई और तू मदद चे मिलिया हर को मलामत करे थो अम्मा जो मुंह हेठियां छा जवाब ॾे हुकुम थियो मौला करीम जो बीबी
गमगीन न थी इशारो करे पंहिंजे पुट ॾे बच्चा तू ॻाल्हा पंहिंजी पाकाई जो बयान कर मुंहिंजी पाकाई जो बयान कर ओ ईसा अलैहिस्सलाम नौ ॼमल बचरो ॻाल्हाए काल इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजअलनी नबिया मां अल्लाह न आहियां अल्लाह जो बंदो आहियां मालिक साईं मूंखे इंजील किताब अता कयो आहे मालिक साईं मुंहिंजे सिर ते नबूअत जो ताज रखियो आहे ॼमण सां इल्म ग़ैब जो ख़बरां ॿुधाए हे ईसा अलैहिस्सलाम जेको अन क़रीब दिना में अचण वारो आहे हिन उम्मत में शामिल थींदो असांजे नबी ते कलमो पढ़ंदो हिन जो उहो शान आहे ॼमण सां ईंदड़ ख़बरां ॿुधाए मुंहिंजे साईं जो शान अल्लाह ताला तॾहिं त कलाम करीम में फरमाए थो वअल्लमक मा लम तकुन तालम वअल्लमक मा लम तकुन तालम जो इल्म तोखे न हुयो जा ॼाण तोखे न ई असां ॼाणा पतो पियो इन जो मक़सद छा आहे मां कान व मां यकून जो थी गुज़रियो जो क़यामत थींदो इहो सारो इल्म मुस्तफा जे सीने में हज़ूर साईं ग़ैब जो मालिक आहे ग़ैब जो ॼाणंदड़ ही सब मिठे मालिक जी अता आहे हज़ूर जा बयान हज़ूर जा मौइज़ात हज़ूर जा कमालात हज़ूर जो बरकतूं जेके बि साईं ॾेखारियूं अॼु बि थींदी रहनि थियूं ही सब मिठे मालिक जी अता आहे छो त पाण फरमायूं वल्लाह मोती व अना क़ासिम मुंहिंजे मथां ख़ुदा जी अता आहे मां उनखे तक़सीम कयां थो वंडायां थो विरायां थो इहो वंड उनखे नसीब थींदो दिल में मुंहिंजे साईं जी सिक आहे ही मीलाद हस्ब ताक़त जो जेतिरो करे थो ये हज़ूर जी मोहब्बत आहे हज़ूर जी सिक आहे वो ईसा अलैहिस्सलाम तेरे इज़हार नबूवत फरमायो हज़ूर साईं जी उम्र शरीफ ज़ाहिरन 40 साल ही इन्हीं वक्त में हज़ूर नबूवत जो इज़हार फरमायो ईसा अलैहिस्सलाम ॼमण सां फरमायो जॾहिं वॾो थियो त पोइ इज़हार कयो उहो ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे हज़ारनि जे तादाद में बनी इसराइल साम्हूं वेठा ख़िताब ते फरमाए उहो वक़्तु जंहिं वक़्त में ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे महबूबनि जे आमद जी ख़ुशख़बरी ॾिनी बिशारत ॾिनी उहो बयान ईसा अलैहिस्सलाम महबूबनि जे आमद जी ख़ुशख़बरी ॾे क़ौम खे बिशारत ॾे मुबारक ॾे अॼोकी उम्मत इन्ही निसात को रहिजी इन्हनि जेको बदबख्त आहे ई कोन को जिन दुनिया में अॼु दिलबर खे विसारियो थी सके तो मता खुदा तो कभी आवे सरता करे मुझे साईं को परे हुंदे साईं जे कोल उहो हुंदो साईं जे कदमनि में उहो करंदो साईं जो बाज़ू हथ उहो चुमंदो जिंदे दिल में सिक मदीना वाले साईं जी व इज़ क़ाल ईसा इब्न मरियम जॾहिं ईसा इब्न मरियम जे फरमायो या बनी दरिया में न तौरात ए मुझे कौम बनी इसराइल मां खावल जे किताब तौरात नाज़िल सेवा सच्चो कदर किताब सच्चो उन किताब जो पैगंबर मूसा सच्चो आहे
वो फरमान था वो मुबश्शिरम बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद के बिशारत दा के खुशखबरिया माखा बाद वो पैगंबर इंदो जंजो नाम अहमद अहमद इन्हीं जलाए मुझे साईं जो नालो मुबारक आसमान ते अहमद ज़मीन ते मोहम्मद या बनी इसराइल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिन तौरात इन्हें किताब जमा सजो कदर हाँ मुबश्शिरा तवा के बिशारता तवा के मुबारका तवा के खुशखबरिया माखा बाद एक पैगंबर इंदो जंजो नालो हुंदो अहमद ही मुबारक जो महीनो बिशार जो महीनो जे मतो हक़ा त हिन महीने में ख़ास 12 तारीख़ हिक ॿिए खे ॾिसी रसूल जा आमद जी मुबारक हे पैगंबर जी सुन्नत इहे इन्ही पार खां उहे रहंदा जिन जी दिल सिक साईं जी खां ख़ाली आहे जिन जी दिल में साईं जी सिक खुदा जो कसम पान मर्द तो बीमार गुजरन था पर बच्चा बच्चा बीमार गुजर फलम्मा जाहुम बिल बय्यनात जने ईसा अलैहिस्सलाम जी बिशारत वारो नबी दुनिया में बयन बुरान खणी आयो निशानियों खड़ी आयो जिन मुनाफिकन दिल जो इनकार कयो ज़बान साईं सां हुई अल्लाह अल्लाह कोई ॿिया मुशरिक छा चयो त हाज़ा सिहर मुबीन हे पधरो जादू फलम्मा जाहुम बिल बय्यनात चिट्टियूं निशानियूं खणी आयो मुशरिकनि जो टोलो वॾो पाण में सलाह करे साईं ने आया पाण में जो आहे त जादू पर जादू ज़मीन ते हूंदो आसमान ते न हूंदो उहो सुवाल कयोसि जेको जवाब ॾेई न सघे सरकार जी ख़िदमत में मुशरिक आया फरमायो कीअं आया हो अर्ज़ कयूं असांजो सुवाल असांखे को मुइज़ो ॾेखार कहिड़ो मुइज़ो आसमानी मुइज़ो कीअं चे चंड हिन वक्त 14 जी रात सॼी काइनात रोशन कयूं बीठो आहे तो इन्हीं के इशारे सां चीरे ॿ टुकड़ कलमा थो त माथे कलमा थो पढ़े पियो कलमा पढ़े थो पियो पाण करीमन फरमा जेकॾहिं चंद चीर जी ॿ टुकड़ थिए जैसा कलमा पढ़ंदासीं मुझे साईं अंगुली पाको भी करे हुक्म को चंड रखे एक तरफ दिसा वन शक्ल
वन शक्ल कमर क़यामत करीब आई इन चिर जी बटुक अबू कुबैल जबल हाजी वजीर अली खे ख़बर आ हिन वक्त उनखे ड्राए ड्रूए छॾे थो अध जो हिन पासे अध हिन पासे त महबूबन जे हुकुम में चंद बि ग़ुलामी ॾिनी सिज बि ग़ुलामी ॾिनी हर शइ ग़ुलामी ॾिनी सवाइ मुनाफ़िक़ मुशरिकन जे त हिन ज़ात जी मोहब्बत ईमान वारनि दिल में समायला क़यामत जे ॾाहे तुंहिंजे लाइ जेके ॻोढ़ा नबी ॻाड़ींदो उमेदा इन ॻोढ़नि मां बि तूं जन्नती बणिजे अज आखिरी तारीख 22 रबिउल बैठ जा आराम में बैठ जा दोस्तों इन बंदे ते एतराज़ न कयो सैयदना मूसा अलैहिस्सलाम जॾहिं अल्लाह ताला हम कलाम थियो आहे एॾो त असर मूसा ते पियो अर्ज़ कयईं रब उन्ज़ुर इलैक पर उन गुफ़्तगू कंदे कंदे दिल ते असर पइजी वियो खर मूसा साइका बेहोश थी दाह करे किरी पियो अल्लाह 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 या पुकार रहियो आहे ही वजद कुरान सां साबित आहे ही वजद पैगंबरनि जी सुन्नत आहे ही वजद अल्लाह जो फैज़ आहे छो लिकुल शैइन सकालतुन व सकालतुल क़ुलूब ज़िक्रुल्लाह दिल रोशन अंदर में उजालो आहे दिल बरे थी पई पर गुनाह कंदे कंदे कट चढ़ंदी वई तां जो सारी दिल कारी थी वई न खौबे खुदा न इश्क़ रसूल बई ॻाल्हियूं ख़तम थी वई पर पोइ जॾहिं अर्रहमान फसल बई ख़बीरा हुन पछतायो खुदा फरमायो जेकॾहिं तव्हां मां अल्लाह जा तालिब हो मां शरीक कोन कयो था त मुंहिंजो शान कंहिंखां पुछो फसल बही ख़बीरा जेकॾहिं राह खां बाख़बर आहिनि उहे तव्हांखे मुंहिंजो शान इन्ही लाइ ही 4 तरीक़ा आहिनि क़ादरी तरीक़ो नक्शबंदी तरीक़ो चिश्ती तरीक़ो इन्हनि तरीक़नि मां अल्लाह जे शान जी ख़बर पवंदी सुभान अल्लाह अज़मत जी ख़बर पवंदी सुभान अल्लाह रब जे करम सां असां नक्शबंदनि जो तरीक़ो अहिड़ो तरीक़ो आहे जो केतिरनि बंदनि खे मिठे मदीने वारे साईं ज़ात नसीब थी आहे ही महीनो आम महीननि जहिड़ो न आहे बेशक सभु महीना खुदा जा भला रमज़ान मुबारक जो महीनो 27वीं रात में एॾो त करम लैलतुल क़द्र खैर
من الف شهر یا رات قدر واری 1000 مہینہ کا ملی آئے 1000 مہینہ اور رات جو جاگی پانجے مٹھے مالک کے سڑے گوڑا گاڑے یہ ثواب کیڑی خبر جتن بھولی چکا ہے میں نے کتاب مطلب ہر نبی خان خدا وعدو بتو جڑے ماتا کی کتاب حکمت عطا کیا انہی وقت میں مجھے رسول محمد مصطفیٰ ہمارے اچے انہی تے کلموں پر جو پانتے نہ پڑھائے جو انہی تے لطو من نبہی ولا تنصرہ انہی تے ایمان آن جو انہی تے ایمان آن جو انہی دی مت کجو جو خبر جو اکرنا مجھا مولا اقرار کیوں سے تو بھلی اسان جے وقت میں انہی نبی کے موکل اسان پانتے کلموں نہ پڑھائندہ سے انہی تے پڑھنا سے خدا کرواmayو قال فشہدو ہن ہک بیت شاہد چھو پیغمبر شاہد چھا خدا فرمائے اقرار بتا کہو شاہد بچاؤ وَأَنَا مَعَكُمْ مِنَ الشَّاهِدِينَ میں بھی تاسکر شاہد حضور جی محبت نسبت جی گواہی خود خدا بندے کریم پان لیندو اوہے بانا ہیں جن کے دنیا میں مجھے حبیب جی محبت ہی مبارک انہوں نے کھیا ہے جن کے اللہ پاک انہیں محبت جے کرے یہ پارب نصیب کیو یہ میلاد نصیب کیو امیدہ مٹھا وہ گواہی دے نہ دے خدا جی گواہی کافی ہے خدا خود گواہ تھی دو اوہے مجھا بانا ہیں جن ایک ایرے دکھے وقت میں مجھے حبیب جی محبت میں میلاد کرو حسب طاقت کچھ نہ کچھ خیر خیرات کرو انہیں کے مبارکات تاکہ رب جے طرف مبارکات باوی تاریخ باقی 7 جہرہ ہے دعا کیوں اللہ پاک انہا یہ جہرہ نصیب کرے اگر نہ مارے ارزا تو خدا اگے نہ مارے مدینوں دکھائے آمین چاہو خدا اگے نہ مارے مدینوں دکھائے دوستو مدینہ جی خبر چھاتا ہوں مدینوں آئے جے میں رسول اللہ جو قیام انہیں دلبر جو قیام جو صدرت المنتہا آخری حدہ اگتے کو فرشتوں نہ تھو ونی سگے جبریل کے طاقت کان ہے معراج والی رات وہی نبی سان گڈوا مکے میں گڈ مدینے میں گڈ سبحان اللہ ستن آسمان تے گڈ لوح قلم تے گڈ کرسی تے گڈ سدرت المنتہا تے جت جبریل جی جایا اتے پاتا سائیں کریم جنونی حد کھان پانچے قدم کے ودائن تھا جبریل پوئتے موٹے تھو فرماتا جبریل ہے چھا جاتے کہتے گڈ پوئتے مٹے تو یا رسول اللہ مجھے طاقت ختم تھی وئی یہ کرے ہکڑی گراٹ مارتے چورا اور مجھا پر سڑی ویدا یہ ونجے تو ونجی سکے انہی نبی جی آمن جو مہینوں تشریف جو مہینوں ولادت باسا جو مہینوں سیدہ آمنہ اما سائیں جی حضور جی والدہ فرمائے تھی جنہیں بچو جائیو تو چپا ہلن پیا مٹھو مٹھو سنڑو آواز ہوتے ماں نہ سمجھ سکو ماں کنو کھن لبن تے رکھو تو آواز اندروں اللہم امتی یا اللہ مجھے امت دنیا میں قرب جو قدم فرمائے تو ساں کے یاد کرے پردے میں چے تو ساں کے یاد کرے قیامت دہاڑے بھی ساں کے تو ساں کے یاد کرے تو جے متحق ان مہینے میں دل میں رکھے یہ کریں تو میلاد نہ کیوا جو کچھ اللہ پاک تو عطا کرے کرے دے جنہیں کہوا ان میں مبارکات جنہیں نہ کہوا وہ کندہ جے کہ کندہ تو مجھے کھانا مارے جے کو تھی سکے ایک گلاس پانی جب تو جو کافی آچو تو انم الاعمال بالنیات عمل نیت موہا نیت سچی آ تو جو ایک پیسو بھی کافی آ بس ماں دعا گرات ہو دعا کیوں سکھ سا رہا ہوں انہیں سکھ میں دم لیا ہوں آخری وقت میں سائیں زبان کلمہ کا ہے دے ہو دے دو امیدہ
इन आशिकन खे जिन खे सरकार जी मोहब्बत सकरात में मलाइक कलम सेखारींदा सकरात में मलाइक दिलनि जो ग़बार रहींदा सकरात में मलाइक चवंदा ला तहज़न हुज़ुन न कर गम न कर परेशान न कर अॼु उन जन्नत जी ख़ुशख़बरी सां ख़ुशि थी जेको तोखे वाइदो ॾिनो वियो यानी अख ॿूटण साईं जन्नत जहन्नम जहन्नम ऐं उहो ॾींहुं हज़ार सालनि खां वॾो थींदो पर पाण फरमाइनि था मोमिन जे लाइ जीअं का खारस पैदा थिए उन खे मटे एतिरो बि साल थींदो बोलो तलवार वहे थी पई तीर लॻे थो मोमिन खे पतो ई कोन थी यो छा नबी पाक जे सदके नबी पाक जे मुहाबे इन उम्मत मता एडो त कर्मा एडो जो कर्मा जे इन कर्म जो गालियूं खयूं तो उम्र गुज़री वने कम हक कोई शान पूरो न करे सके हाँ के मुबारक जुम्मे जे ॾहाड़े पंहिंजा घर इज़ा नूदिया लिस्सलात मी यौमल जुमअते फसौ इला ज़िक्रिल्लाह वज़ल बय जॾहिं बाग ॾिनी वञे जुम्मे जे ॾहाड़े त पंहिंजा वापार तिजारतूं बंदि करे तकड़ा वञो अॼो के ॾहाड़े लाइ इहो हुकुम आहे पर नबी अलैहिस्सलाम जी आमद वारो ॾहाड़ो अञा वधीक अल्लाह 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 इश्क मोहब्बत रंग लगे तो पतो अरे मुल्ले के ॾाढी ख़बर हिननि जी रुकी ज़बानी तौहीद गलत अरे तौहीद तॾहिं आहे तेरे इश्क नबी सीने में आहे हज़रत साईं रहमतपुरी फरमाईंदा त जे तूं चाहीं अहद को मिलना अहमद नाम पकईंदी रह जिथां जो देखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां ते सवा नबी जी मोहब्बत जे कॾहिं ख़ुदा मिली कोन सघे थो ख़ुदा उन्हनि जो जिन खे नबी जी मोहब्बत आहे नबी जी ताबेदारी में ख़ुद ख़ुदा बंद करी पंहिंजी ताबेदारी चयो वमन युत लिख लो वमन युत रसूल फ़क़द अता अल्लाह जंहिं मुंहिंजे रसूल जी ताबेदारी कई उन मां अल्लाह जी ताबेदारी इन चवण मां नबी अल्लाह न थी वियो नबी ख़ुदा जो बंदो आहे ख़ुदा जो बानो आहे पर ख़ुदा शान खे हर पैगंबर खां आला ऐं उत्तम कयो आहे असांजी दिलियूं ठरनि जिन जी दिलियूं ठरनि थियूं अथरो मथे जज़ाकल्लाह रब्बाना व तक़ब्बल मिन्ना मीरपुर माथले को जनाज़ो आयो हाफ़िज़ शहज़ादो आयो पंहिंजे खणी आया अम्मा खे तकलीफ़ आई माई बेहोश हुई तकलीफ़ तमामु घणी हुई बस अल्लाह पाक हुनजा ॾियारा पूरा कया उतो जनाज़ो खणी आया आहिनि सिक करे दरगाह ते पढ़ूं कुझु माण्हू वधीक हूंदा सभई दुआ घुरंदा इन जे ही जनाज़ो फर्ज़ न आहे फर्ज़ किफ़ाया आहे जे फर्ज़ जो वक़्तु आहे हाणे वक़्तु फर्ज़ जो आहे उहो पढ़ी उन खां बाद को बि न वञे जनाज़ में शरीक उम्मीद रखी आयो आहे तव्हांखे बि सवाब मिलंदो तव्हांखे बि सवाब मिलंदो 100 उठ ख़ैरात कर उहो केॾो न सवाब आहे पर हीअ निमाज़ उन ख़ैरात खां वधीक हेॾो को 100 उठ कोई ख़ैरात करे थो उहो गोश्त ग़रीबनि खे तक़सीम कंदो वञे थो तक़सीम कंदो वञे थो पियो मगर हीअ जेका निमाज़ आहे इन ख़ैरात जो सवाब खां लख दफ़ा वधीक आहे अज फर्ज़ खां बाद में सभई नमाज में शरीक थियो को बि न वञे उन खां बाद सरकार ते चंद कलमा सलाम जा मोकिलींदासीं असांजो ईमान आहे छो त हो चवनि था सलाम हाज़ुर जे लाइ नबी ग़ाइबा न इन अल्लाह खुद कंदे इन अल्लाह व मलाइकतहू यसल्लून अला नबी बेशक अल्लाह ऐं अल्लाह जा मलाइक मोकिलियो था सलात प्यारे नबी ते ओ या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा तव्हां बि मुंहिंजे नबी ते दरूद मोकिलियो सलाम मोकिलियो इन्हें न खुदा फरमायो तो उते वञी मोकिलियो जाथे आयो दिल कढे हितां तां सलाम मोकिलियो मुंहिंजो दिलबर मुंहिंजी अता सां उते ॿुधी सघे
वो चंद कलमा सवाब जा भी तहां हासिल करे वञो हाणे दुआ घुरूं था खुदा पाक असांजो हाज़िर क़बूल फरमाए इहा बरबत अर्ज़ कयूं था या अल्लाह तू क़ादिर करे सघे थो अॼु असां बेकारनि जा गुनाहगारनि जा आवाज़ मदीने तैयबा में पहुचा आमना जे लाल वटि पहुचा बतूल जे बाबे वटि पहुचा हसनैन करीम जे नाने वटि पहुचा रब्बना व तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्म इग़फिर ली वरहमनी व तुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका अल-अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमत फ़िद्दीन व दुनिया वल आख़िरह फ़िद्दीन व दुनिया वल आख़िरह वल फ़ौज़ बिल जन्नत व नजात मिन नार मुंहिंजा मौला करीम असां बदकार गुनहगार इन आसरे ते मुंहिंजा मौला छई अॼु हे ॿार गुनाहनि जा खणी हिन महफ़िल में शरीक थियाऊं असांजे हाल ते रहम फरमा असां बुरनि जा आवाज़ असांजा सॼा मदीने तैयबा में पहुचा महबूबनि जी ज़ात में पहुचा या हय्यु या क़य्यूम बिरहमत अस्तग़ीस आमीन बिजाहि सय्यिदिल मुरसलीन रहमतल लिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह अब सुन दबो पानी